पहिरीं मई मज़दूरनि जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे पूरी दुनिया में। 1 मई लेबर डे करे इंटरनेशनल आलमी दुनिया जा जेके मुल्क आहिनि सुभाणे ही सॼो ॾींहुं मल्हाईंदा ऐं पूरी दुनिया में सुभाणे सभई माण्हू मज़दूरनि सां गॾु हूंदा। मज़दूरनि जो ॾींहुं करे मल्हायो वेंदो। छो मल्हायो वेंदो, छाजे करे मल्हायो वेंदो? वो छा थियो, अमेरिका जी रियासत शिकागो में मज़दूरनि पंहिंजे लाइ तहरीक हलाई। मज़दूरनि पंहिंजे लाइ तहरीक हलाई त असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। कहिड़ो हक़? अॻु में मज़दूर खां 10 कलाक खां वठी 16 कलाक ताईं कमु कराईंदा। घणा कलाक? 16 कलाक मज़दूरी उनखे उनजे हिसाब सां ॾींदा हुआ, माना घटि। पोइ मज़दूरनि अमेरिका जी रियासत शिकागो में तहरीक हलाई। जीअं अॼु कल हिन वक़्तु हिन दौर में जीअं असां सिंधु दरिया जी तहरीक हलाई त असांजे तहरीक आला बाबा असांजे सिंधु दरिया तां न करो, उनमें को बि केनाल कमु न। ईअं ई उन तहरीक खे मार्किट जी तहरीक चवंदा हुआ। छाजी? मार्किट जी तहरीक, माना शहरनि में जेकी तहरीक हली मज़दूरनि जो त असां सुबुह जो टोटल तव्हांजे ॾींहं में सिर्फ़ु 8 कलाक कमु कंदासीं ऐं 8 कलाक जी ठीक ठाक मज़दूरी असांखे खपे। पोइ उन्हनि सरमाएदारनि माना सेठ जेके सेठ थींदा आहिनि न, उन्हनि सेठनि छा कयो, पुलिस जे थ्रू मज़दूरनि खे मार ॾिनो, मज़दूरनि खे कुटियो, इहा तहरीक तां नालायो ख़तमु कयो। पोइ मज़दूरनि अञा ताक़त ॾी, पोइ छा कयो, हुकूमत पंहिंजे उन वक़्त जे साम्राज्य अमेरिका जे माण्हुनि छा कयो, अमेरिका जी पुलिस छा कयो, उन मज़दूर जी तहरीक जे मथां बम उछलायो ऐं इहो इल्ज़ाम हयो त इहो मज़दूरनि हयो आहे। बम कंहिं ते उछलायो? पुलिस ते। इहो इल्ज़ाम मज़दूरनि ते लॻो त इहो बम जेको आहे उहो मज़दूरनि हयो आहे, पर इहो ग़लति हुयो, इहो कूड़ हो। पोइ उन बम जे ज़रिए सभिनी मज़दूरनि खे अची कुटियो, सख़्त ऑपरेशन। पोइ 4 मज़दूरनि ते केस दाख़िल करे उन्हनि खे फांसी चाढ़ियो। जॾहिं 4 मज़दूरनि खे फांसी आई त पूरी दुनिया उथी पई, पूरी दुनिया उथी पई मज़दूरनि सां गॾु। ऐं सरमाएदार, बडेरे, जागीरदार, सेठनि खां सभिनी बाइकाट कयो ऐं मज़दूरनि सां बीह करे 1 मई ते 1986 ऐं 88 में पोइ उन मज़दूरनि उहो ॾींहुं मल्हाइणु शुरू कयो। माना 1 मई खां वठी पोइ मज़दूरनि जो इहो ॾींहुं मल्हाइबो अचे आलमी लेवल ते, दुनिया लेवल ते। पूरी दुनिया सुभाणे मज़दूर जो ॾींहुं मल्हाईंदी। तव्हांजा वालदेन, असांजा वालदेन उहे बि मज़दूर आहिनि, उहे बि वॾो अलमियो इहो ई आहे। असांजे हिन मुल्क में मज़दूर सुभाणे कमु कंदो ऐं सरमाएदार, ऑफिसर, हुक्मरान उहे सुभाणे एसिड में निंड कंदा। छो? उन्हनि खे मोबाइल आहे ज़हन में बिठल कमाइण कमु मर्द जो आहे ऐं औरत घर में वेंदी। पाइण कमु मर्द जो आहे, औरत घर में वेंदी, पर न आहे। असांजे घर में ॾिसंदो त असांजी माउ असांखे लाबारो कराईंदी, गुडियूं चूंडाईंदी ऐं गुड बि कटाईंदी, पर खातो कंहिंजो भरजंदो मां पीउ थो कमाए। छो पीउ थो कमाए? घर त माउ बि कमाए थी। त मज़दूरनि जे ॾींहं में असां औरत सां गॾु आहे ऐं औरत खे असां उन ॾींहं ते कोई ते नथा करे सघूं। औरत खे असां नबी सलाम कंदा, मज़दूरनि जे आलमी नेते असां मज़दूरनि सां यकजहती थो सलाम पेश कयूं था।